क़यामत जे ॾींहुं मरी चवंदो या अल्लाह मां ॾोह कयो, या अल्लाह मां इहो बि ॾोह कयो आहे। रब फरमाईंदो ओ मुंहिंजा बाना दुनिया में भी तो ॾोह मञो, माफ़ी वरितई, हाणे भी ॾोह मञी थो, दुनिया में भी तोखे ढकियुमि, हाणे भी ढकेईंदो। वञ जन्नत में, कंहिंखे ख़बर न पए त इहो ॾोह आहे। सही मुस्लिम हदीस है, नबी से फरमा वल्लाहि लौ लम तुज़निबू, नबी से फरमा कसम रब जी ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद जी जाना, नबी से फरमा जेकर तव्हां गुनाह न कंदो अल्लाह ताला तव्हांखे ख़त्म करे बी क़ौम आणींदो, वला जा क़ौम ॿिया माण्हू पोइ गुनाह कंदा, छा युज़निबून उहे गुनाह कंदा, फयस्तगफिरून पोइ वरी रब खां माफ़ी वठंदा, फयगफिरुल्लाहु लहुम वरी अल्लाह ताला उन्हनि खे माफ़ कंदो। पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी त वाक़ई असांजो रब सत्तार भी आहे, गफूर भी आहे, रहीम भी आहे, रहमान। जिब्रील खे कहिड़ी ख़बर त रब सत्तार, जिब्रील खे कहिड़ी ख़बर त रब गफूर आहे। माना गुनाहगार मैदान में अचे, गुनाह थी वञे, वरी माफ़ी वठे। सो बाबा माफ़ी वठो। हाणे रमज़ान जो महीनो अचण वारो, हिन साल त अल्हम्दुलिल्लाह फुल एसी में थो अचे, हर ग़रीब जे लाइ फुल एसी आहे या न? रजब जो चंड ॾिसण में ईंदो त नबी साईं दुआ घुरंदा, या अल्लाह मूंखे एतिरी ज़िंदगी ॾे जो मां रमज़ान ताईं पहुचां। रजब खां वठी रजब जा केतिरा रोज़ा रखंदा, शाबान जा, रमज़ान जी इस्तक़बाल जी। रजब पोखण जो महीनो अथव, शाबान पाणी ॾियण जो महीनो अथव, रमज़ान लाबारे देरे खणण जो महीनो अथव। बाबा कणक जो लाबारो कॾहिं थींदो आहे? मार्च में न, तैयारी करण खां वठी थींदी अक्टूबर। हर काइबा कीनू लेवल रेज बिज दवाऊं कलर भाण, तॾहिं थो वञी मार्च में अप्रैल में लाबारो ऐं देरो खजे। तैयारी न कयूं त पोइ देरो खणंदासीं, लाबारो थींदो। माना रमज़ान जी तैयारी जेका आहे रजब खां वठी कबी। सामान सॼो सॼो वठी छॾियो, लटा कपिड़ा राशन, बस रमज़ान जो जीअं चंड ॾिसण में अचे त संदरो ॿधी मस्जिद में, रात जो तरावी, ॾींहं जो रोज़ो। नबी से फरमा रमज़ान वल क़ुरआन यशफ़आन लिल अब्द, मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, रमज़ान भी सिफारिश कंदो, क़ुरान भी सिफारिश कंदो, ॻाल्हाईंदो। रमज़ान शिकिल हूंदी कहिड़ी, रब तो ॼाणे। रब खे चवंदो या अल्लाह मां हिन खे रोकियुमि पाणीअ खां, शुगर जो मरीज़ 3 कलाकनि ते गिलास पानी जो पीअण वारो, वात खुश्क थी उस ज़ुबान खुश्क थी असे, पाणीअ जा दिला मट भरिया पिया, पर मां रोकियो मांस पानी न पी। रब जो हुकुम आहे, मां हिन खे मानी खां रोकियो, ॾींहं में 3 दफ़ा मानी खाइण वारो, पर या अल्लाह मानी भी न खाधई, ज़ाल खां भी मां रोकियो मांस। बाबा रमज़ान में हलाल शे को भी परे दियो। मां तव्हां खां पुछां थो मानी खाइण हलाल आहे या न, पानी पियण हलाल आहे या न, घरवारी रमज़ान में हलाल आहे या न? पर ॾींहं जो मानी भी न खाओ, पानी भी न पियो, हलाल घरवारी जे भी वेझो न वञो। मुसलमानों कुछ सोचो त सही, हलाल शे जे वेझो रमज़ान में वञणो न आहे त कूड़ त सॼो साल हराम आहे, त रोज़े में कूड़ जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? गिला त सॼो साल हराम आहे, गारियूं त सॼो साल हराम आहिनि, व्याज रिश्वत सॼो साल हराम आहे, परायने न्याणियुनि खे ॾिसण त सॼो साल हराम आहे, मौसीक़ी राग ॿुधण त सॼो साल हराम आहे। जॾहिं रोज़े में खाइण जी भी मनो आहे, पियण जेको हलाल पाणी आहे उन जे भी वेझो न वञो, घरवारी जेका हलाल आहे उन जे भी वेझो न वञो, त जेका हराम शइ आहे रमज़ान में रोज़े में उन शइ जे वेझो वञण जी कंहिं तव्हांखे इजाज़त
रोज़े में रोज़ो हर शइ जो आहे ईअं न जो रोज़ो रखी करे सॼो ॾींहुं मोबाइल पिया था ॾिसो त टाइम पास कयो रोज़ो बि रखूं वरी गिला बि कंदा हुआ तूं गारियूं बि पिया ॾियूं ऐं मुस्लमान जे लाइ रोज़ो मुस्लमान जे लाइ छा आहे एतिराम काफ़िर जे लाइ कुरान तो फमन शहीद मिनकुम अश-शहर फलयसुमहु जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान अची वञे चंड ॾिसण में अचे से फलयसुमहु कुरान तो फरमा उन जे मथां लाज़िम आहे त रोज़ा रखे भली केॾो बि बीमार हुजे शुगर 400-500 हुजे पर रोज़ा रखे ठीक है तकलीफ अची वञे त बनण जी इजाज़त आहे तकलीफ अची वञे त बने उथंदे ई तव्हां नाव में छो था चओ त मां रोज़ो न रखी सघां ठीक है बुखार वधियो त वरी बनण जी इजाज़त आहे वरी कफ़ारो ॾिबो असां त ॾिठो आहे 90 साल 100 साल जा कुराड़ा बि रोज़ा रखो असांजी अंबड़ हिन साल फौत थी वई अल्लाह हुनजी माफ़रत अॻे साल रमज़ान जा सभु रोज़ा जून जुलाई में बि रोज़ा 100 साल उमिरि हुई असांजी अंबड़ चवंदी 1900 चई अञा वाहन में पानी न आयो त मां माल थी चढ़ ही पानी जेको वाहन में आयो आहे इहो 1932 में 1920 में त पुल ठही सखर 32 में पानी आयो आहे वाहन में उन वक़्त में असांजी अंबड़ चवंदी त मां माल पई चढ़ माना उन खां उमिरि 8-10 साल त उमिरि हूंदसि 100 साल की उम्र में भी सब रोजा रखे तरावी 17 कलाक जून जुलाई जो रोजो अजु ही 25 सालन जो जोठो जवान बमण जी बोरी कुल्हे ते रखोस त ट्रक जी छत ते पियो पहुचाए ज़ालिम इहो तो चए त मूंखों रोज़ो नथो जलजे मां रोज़ो न रखी सघंदुसि माना ईमानी कमज़ोरी रूहानी ताकत जी कमजोरी इंशाअल्लाह जमाते ईमानी कुवत हुंदी रूहानी कुवत हुजे भली 90 साल जो कुराड़ो हुजे जून जुलाई जो 17 कलाकनि जो रोज़ो भी रखी वेंदो पर ईमानी ताकत न हुंदी भली जनवरी ऐं फरवरी जो 12 कलाकनि जो रोज़ो हुजे रोज़ो न रखी सघंदी दुआ कयो अल्लाह असांखे ईमानी कुवत नसीब रोज़ा रखो एहतराम काफ़िर जे तव्हांखे ख़बर कान्हे हिकिड़ो गैर मुस्लिम हुयो वाणियो उनजो पुटु पाणी पियो पी रमज़ान में या का शइ खाए पियो पी उनखे चमाट ऐं दही मुस्लमाननि जो एहतराम जो महीनो अल्लाह ताला की उनजी अदा एडी वली वई जो इनजे करे अल्लाह ताला उनखे ईमान जी दौलत नसीब कई पछाड़ीअ में वो मुसलमान थी करे फौत थी हाणे तव्हां ॿुधायो हुन रमज़ान जो एहतराम कयो रब उनखे ईमान जी दौलत नसीब ऐं असां मुसलमान एहतराम न कयूं रोज़ेदार ज़ाल खे चवे त मुंहिंजे लाइ चांहि पचा रोज़ेदार ज़ाल खे चवे त मुंहिंजे लाइ मानी खणी आ रोज़ेदार ज़ाल खे चवे त मूंखे पाणी प्यार सरे आम होटलूं खुलियूं पयूं हुजनि चांहियूं पियो पीए सिगरेट पियो पीए सरे आम रोज़ेदारनि जे साम्हूं तव्हां ॿुधायो त हिनजो ईमान बचंदुसि बाबा एतराम त कयो एतराम त काफ़िरनि जे लाइ असांजे लाइ त रोज़ा उलमा खां पुछी ॾिसो जंहिं ईअं चयो त छाजो रोज़ो उनजो त ईमान ई हलियो सो रमज़ान जा रोज़ा फर्ज़ रोज़ा रखो क़यामत जे ॾींहुं रमज़ान सिफारिश कर रब फरमाईंदो रमज़ान तुंहिंजी सिफारिश क़बूल आहे वरी क़ुर ॻाल्हाई या अल्लाह सॼो ॾींहुं रोज़ो शाम जो इफ्तारी कई पानी पीतई लस्सी पीतई पकोड़ा समोसा गिदरा हिंदाणा नफ्स ऐं शैतान जी चएसि बस रोज़ो फर्ज़ अथई छॾ तरावी खे छॾ
19 रकातूं इशा जूं 20 रकातूं तरावी मरी वेंदे मस्जिद ॾे वञी पर नफ्स ऐं शैतान खे लत हणी करे चई त इंशाअल्लाह इशा जी नमाज भी मस्जिद में पढ़बी तरावी भी मस्जिद में पढ़बी या अल्लाह मूंखे जे ॿुधई अॼु मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे यार खे जन्नत में वठी वञां नबी से फरमा अल्लाह ताला कुरान मजीद जी सिफारिश भी कबूल कंदो रमज़ान जी सिफारिश भी कबूल कंदो हिन यार जो हिकिड़ो हथु रमज़ान जे कुल्हे ते हूंदो ॿियो हथु क़ुरान जे कुल्हे ते हूंदुसि ॿिनि यारनि जे विच में हूंदो अखि छिंभ में रब जी ज़ियारत करे वञी जन्नत में पहुचे ये ॻाल्हियूं मञो था की न न त हिन वक़्तु खोड़ अहिड़ा मुस्लमान पैदा थी विया मुल्हिद कामरेड कौम परस्त दहरिया कम्युनिस्ट ही सूफी जेके निकिता छाजी नमाज़ छाजो रोज़ो अरे बाबा तव्हां हाज़िर नाज़िर जे मसले में फाथा पिया हो नूरे बशर जे मसले में हाणे त असांजा नौजवान चवंदा अल्लाह किथे आहे सही चङा भला असांजा नौजवान डॉक्टर प्रोफेसर पढ़ियल लिखियल चवंदा अल्लाह किथे आहे छाजी शरीयत ये नौजवान 50% असांजा नौजवान हिन वक़्तु मुल्हिद पिया थियनि इश्क असानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं चवंदा असांखे इश्क काफर करे छॾियो आहे असांखे मस्जिद जी नमाज जी त ज़रूरत कान्हे का पर असांखे कलमे जी भी ज़रूरत न आहे तन सफ़ा मन सफ़ा कौले मुस्तफ़ा चवंदा हज मुल्लन जो मेलो आहे फुज़ूल पैसा अक्सर असांजा नौजवान चवंदा मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फरसूद ऐं बेकार थी चुकी आहे नबी जे शरीयत जी असांखे ज़रूरत ई न वो असांजो अयाज़ पली जो चए पियो तव्हांखे मक्को मदीनो मुबारक असांखे जपान ऐं कैनेडा मुबारक तव्हां मके मदीने वञो ख़ुदा जी कुदरत ॾिसण सां अमेरिका इंग्लैंड वेंदासीं चयईं या कोन चयईं ऐं सभु इहे कामरेड इन्हनि जो ज़हन एॾो गंदग गलाज़त सां भरिजी छॾियो शरीयत ही सूफ़ी जेके आहिनि चवंदा छॾियो शरीयत कुत्तो हराम आहे बकर हलाल आहे इहो कंहिं तव्हांखे चयो या तो शरीयत या तो कुरान जी तालीम है मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम जेकर तू शरीयत का बेजार ही तो के शरीयत न खपे वो बग्गो बकर कोई करे देग में विझ तुंहिंजी मर्ज़ी आ बग्गो कुत्तो कोई करे देग में विझ तुंहिंजे लाइ ॿई जाइज़ है मां तव्हां खां पुछां थो जापान वारा चाइना वारा कैनेडा वारा कुत्ता खाईंदा या कोन अब्बे जी धी भेण निकाह में हराम चाचे जी धी सौट निकाह में हलाल आहे तो हुआ भी ॾाॾे जी पोटी ये भी ॾाॾे जी हुआ हराम अब्बे जी धी भेण हुआ हलाल चाचे जी धी सौट इहो कंहिं तव्हांखे चयो हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अखवातुकुम वअम्मातुकुम वखालातुकुम वबनातुल अख वबनातुल उख्त वउम्महातुकुम अल्लाती अरज़ानकुम वअखवातुकुम मिनर रज़ाअह वउम्महातु निसाइकुम वरबाइबुकुम अल्लाती फी हुजूरिकुम मिन निसाइकुम अल्लाती दखलतुम बिहिन फ़इन लम तकूनू दखलतुम बिहिन फला जुनाह अलैकुम वहलाइलु अब्नाइकुम अल्लज़ीन मिन अस्लाबिकुम वअन तजमऊ बैनल उख्तैन इल्ला मा क़द सलफ इन्नल्लाह कान गफूरर रहीमा वल मुहसनातु मिनन निसा सब जो सुभान अल्लाह रब फरमा तव्हां जूं मायरूं तव्हां ते हराम
तवाजूं न्याणियूं तवां ते हराम, तवाजूं भेनरूं तवां ते हराम, तवाजूं भाटरूं तवां ते हराम, तवाजूं भाणेजूं तवां ते हराम, तवाजे घर वारे जी अम्मा ससु तवां ते हराम, तवाजूं रिज़ाई मायरूं तवां ते हराम, रिज़ाई भेनरूं तवां ते हराम, तवाजी साली जेसि ताईं हीअ घर वारी तवाजे निकाह में आ इन जी भेण तवां ते हराम आ। अल्लाह से फरमा वल मोहसनातु मिनन निसा, जेके औरतूं तवाजे निकाह में न आहिनि क़ुरान तो फरमा ईअं हराम अथव जीअं माउ भेण हराम आहे, इहे बि तवाजूं माइरूं ऐं भेनरूं। या त शरीयत कुतनि ऐं ॿिलनि वटि न माउ जी शनास, न भेण जी शनास, न धीउ जी शनास। शरीयत के जेकॾहिं छॾींदव त पोइ कुतनि ऐं ॿिलनि जी कतार में बीहो, पोइ हर शइ तव्हांजे लाइ। ऐं यूरोप में उते 99% उते जेके 99% आहिनि उन्हनि खे पीउ माउ जो पतो कोन्हे। ख़ुदा जी ज़ात जो कसम, मोहम्मद मुस्तफ़ा जो थोरो तव्हां क़यामत ताईं लाहे न सघो। ही चाचो आहे, ही सौट आहे, ही मासात आहे, ही मारोट आहे, ही फुफाट, ये रिश्ता इस्लाम में मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत। सो कब्र जी भी सख्ती है, वरी मीज़ान जी सख्ती, वरी पुलसरात जी सख्ती। पुलसरात भी बुधी अथव नी, जेका वार खां सनी तरार खां तेज, उन तो भी गुज़र करो। ये 5 सख्तियों तमाम खतरनाक, यो सफ़र करणो आसान। उन जे लाइ ॾस ॾियां, इन्हनि 5 सख्तियुनि खां बचाव जो ॾस ॾियां। अमल कयो त ॿुधायो। 5 करोड़ ॾियो आहे त न ॿुधायां, पर हाणे मुफ़्त वारी शइ जो क़दुरु कजो। मुफ़्त में ॾियां थो वज़ीफ़ो। हदीस में अचे थो जंहिंजो अक़ीदो ईमान सही हूंदो, कंहिंजो हक़ हिन जे मथां न हूंदो। 5 वक़्त निमाज़ पढ़े, इहो इन्हनि 5 सख़्तियुनि खां 5 मिंटनि में पार थी वेंदो। या 5 वक़्त निमाज़ इन्हनि 5 सख़्तियुनि खां बचाव जो रस्तो। सो निमाज़ पढ़ंदो न कॾहिं मरण खां अॻे या पोइ, निमाज़ कॾहिं पढ़ंदो मरण खां पोइ या अॻे, अॻ में बि कॾहिं रमज़ान में शुरू कंदो या हाणे। बाबा जो इशा खां वठी शुरू कयो निमाज़, ज़िंदगी ते कोई भरोसो कोन। असांजो दोस्त पन्नो आकिल जो उनजो नौजवान पुट फौत थी वियो, रोए पियो, चए पियो साईं मां घरों वुज़ू करे निकतुसि मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ, मुंहिंजो पुटु मोटरसाइकिल ते चढ़ियो, किक हयईं। मां चयोमांसि बाबा निमाज़ जो टाइम थी वियो आहे, 5 मिंट निमाज़ में, निमाज़ पढ़ी पोइ चई बाबा मां 5 मिंट में पहुचां थो नी फर्ज़ ते। रोई ॾिनई, चई साईं बसि फर्ज़ निमाज़ पढ़ी बसि कयमि, 2 अमरा